विसारे छॾियो? सेठ महाराज विसारियो नाहे, वरी ॿियो मसइलो खड़ो थियो आहे जंहिंमें असां फासी पिया आहियूं। हुनजी तव्हांखे ख़बर त पइजी वई हूंदी। हा, इहो ॾांदनि वारो मसइलो न? हा, इहो ई। हिकु ॾांद तव्हांखे वापसि मिली वियो आहे, पर अञा हिकु ॾांद हथ न आयो ऐं असुलु चोर बि हथ नाहे अची सघिया। जेकॾहिं तव्हां वटि वक़्तु नाहे ऐं तव्हां दिलावर खान सां दुश्मनी नथा करणु चाहियो त ॿुधायो त मां कंहिं वरी ॿिए जो पासो वठां। मूंखे को बि एतिराज़ नाहे, भल तव्हां हिकु ॾे त छा, पर सभु माण्हू ॾे हलिया वञो। तव्हांखे को बेड़ो माण्हू न मिलंदो जेको दिलावर खान सां दुश्मनी करे तव्हांखे ज़मीन छॾाए ॾे, सवाइ हिन खान जे। हा, इहो ई त सबबु आहे जो मां पहिरियों ई तव्हां वटि आयो आहियां। सिर्फ़ु तव्हां कुझु ॾींहं सब्र कयो, पोइ तव्हांजे कम में मां हथ विझां थो। ठीकु आहे खान, जिते एतिरा ॾींहं गुज़री आहिनि इहे ॿ टे ॾींहं बि गुज़री वेंदा। खैरान ॾे ख़बर, हवेली मां दावत वरी नाहे मिली छा? खैरान जे सिर ॾे ख़ैर हुजे। अहिड़ियूं दावतां रोज़ रोज़ थोरो ई मिलंदियूं आहिनि, पर जे तुंहिंजी दिलि खणी चए थी त पोइ रेस ॾियाई हलूं। ईअं हलूं त सही, पर कहिड़ी ख़बर हाकिम खान या दिलावर वेठल हुजनि, पोइ अरे जे हो वेठा बि हूंदा त असांखे छा कंदा? हा, इन्हनि सभिनी सां मां अकेली मुंहं ॾियण जे लाइक़ु आहियां। तूं परवाह न कर, खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे। जे न तो जहिड़ी मूंसां गॾु हुजे त मां बंबोर खे बाहियूं ॾेई छॾियां, बाहियूं। खैरा हाणे त हिकिड़े घर में वेही बेज़ार थी पिया आहियूं। न को थो वक़्तु गुज़रे, न को घर में कुझु खाइण लाइ आहे, छा कयूं? पोइ देरि छा जी आहे? हा, उथ हल त हलूं। हली वॾी रसियाणीअ जी दावत खाई बि अचूं, ॾेई बि दावत अचूंसि। पर ॿुध, थोरो हथु हल्को रखजांइ। खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे जन्नत, जे इन ॾाइण ते हथु हल्को रखियोसीं न त इहा असांखे खाई वेंदई, खाई। ॻाल्हि ॿुध, किथे इहे न थिए जो दिलावर खे चई असांखे हिन ॻोठ मां ई लॾाए छॾे। ऐं जन्नत, कॾहिं खां वठी इहो ॾाइण जे चवण ते दिलावर खान फ़ैसिला करण लॻो आहे ऐं इन जे चवण ते माण्हू तो ॻोठ मां लॾाइण शुरू करे। ज़ाहिर आहे जेकॾहिं माई दाह ॾींदसि त हू कुझु न कुझु त क़दम खणंदो न। ठाहियो हाणे ठाहियो, औरतुनि जे जहिड़े जे विच में इहो दिलावर पंहिंजो पटको कोन लहराइण चाहींदो। वॾो सियाणो अथई, कां सियाणो अथई। हाणे सम्झी वियसि। तुंहिंजे लेखे जेको अॻिले चकर माई सां जुठ कई हुसी उहा कुझु घटि हुई ऐं हाणे। हा माई, हा तूं सोच, जेकॾहिं न इहे हली 2-3 दफ़ा इहा हालत कईसीं त पाण ई असांजे दर ते हली ईंदई, अचे पेरें बि पवंदी ऐं पंहिंजी जान छॾाइण जे लाइ ई हद खां वधीक इज़त बि कंदी। त पोइ देरि छा जी? हाणे था हलूं? हाणे छो था हलूं पिया? को चङड़ो लटो त पाए हाणे ई था हलूं। हली पोइ बुझ करे था अचूंसि, सिर्फ़ु मां तयार थी वठां। झट कर। हाय हाय, जे जन्नत तूं मूंसां ॿधल हुजे न त मां तोखे कख मां लख करे ॾेखारियां, पर तुंहिंजे ॿधीअ ते मूंखे एतबार ई न आहे, मां छा कयां? नजीब, तूं एॾो रुखो थी वियो आहे। मां दर अंदरां तुंहिंजो रातियुनि जो राति इंतज़ारु कयां थी ऐं तूं आहे अचे ई नथो। नेठि मां तो वटि आयसि ऐं तोखे पंहिंजी निशानी ॾेई वियसि ऐं तो मुंहिंजो क़दुरु ई न कयो। हेफ़ हुजई, मूं त तोखे पंहिंजो सहारो सम्झो, पर तूं हिकु लाचार इंसान आहे, लाचार। एतिरो लाचार आहे जो मूसा खान जे पेरनि खां तुंहिंजो कंधु मथे खॼे ई नथो। जे मूंखे अहिड़ी ख़बर हुजे हा त तूं मर्द न पर मूसा खान जो पालतू जानवर आहे, जानवर, त मां तोसां कॾहिं दिलि ई न लॻायां। तूं मर्द न पर मूसा खान जो पालतू जानवर आहे, जानवर। अजीब पालतू जानवर न, पर एक मुकम्मल मर्द आहे, मर्द। हाणे तोखे ही नजीब ॿुधाईंदो त नजीब केतिरी ताक़त थो रखे।
वरी अची वई मुसीबतूं पंहिंजे घर में सुख सां वेहण बि नथियूं ॾियनि। हितां पेर टणा पंहिंजे कमरे में दर बंदि करे वेही रहां जेसि ताईं दिलावर ख़ान अचे। सम्झां थी त अॻे खां वधीक मुंहिंजो बुरो हशर कंदियूं। ॾिस ॾिस त सही कीअं थियूं हिक ॿिए खे इशारा कनि। वॾेरी कारा जेसर ॾेखारियो हुजे असां आया आहियूं तोसां कचहरियूं करण। तूं काॾे भॻी थी वञे पई? माई पंहिंजी हैसियत में रहो। तव्हांखे ख़बर नाहे त मां केरु आहियां? हो ही त ॾिस असांखे वरी वेचारी पंहिंजी हैसियत थी ॿुधाए। हैसियत त ॾिसोसि। कारा जेसर ॾेखारियो हुजे जन्नत ॿुधायूंसि हैसियत। आई हा असीं बि सफ़ा चरिया आहियूं। जेसि ताईं हिन वेचारी खे असीं इहो न ॿुधाईंदासीं त असांजी हैसियत कहिड़ी आहे तेसीं हिन खे कीअं त तुंहिंजो रेस किथे आहे? बाबा साईं हू त राज़ जो राणो आहे, असांखे ॿुधाए थोरी निकिरंदो आहे। बादशाह कुझु त खुड़क तोखे बि हूंदी। अचण जो को वक़्तु? बाबा साईं इहा त का ख़बर न आहे। बालू खे साण करे वठी वियो आहे, जॾहिं अचे। अस्सलाम वालेकुम हालार खान। वालेकुम सलाम बहादुर खान। खुश बारियूं ॿियो ख़ैर ठीक ठाक ॿियो ख़ैर? बिस्मिल्लाह बाबा बिस्मिल्लाह। हा बालू वेहो हालार खान वेहो। बस बहादुर खान हाल अहवाल थियनि त वरी पोइ वापसि वञो। बाबा साईं न ॿुधाइण न सुधाइण इहे अची ओचितो ठका ॾिनव। बालो ॿुधाए अचण में कहिड़ो मज़ो? ईअं ओचितो अची सभिनि खे छिरकाए छॾिजे। फिरोद हुकुम कयो रेस। वञ वञ कहे छेले खे लेटा। न बहादुर खान न, एॾी तकलीफ़ न कयो। तकलीफ़ नाहे हालार खान, तकलीफ़ नाहे। हाणे आया आहियो त इहो असांजे मथां फर्ज़ थो बीहे। अॼु वरी ओचितो कीअं भुलिजी पिया आहियो? बहादुर खान ठाह खां पोइ वक़्तु गुज़री वियो आहे, को ठाठो ई नाहे मचायो। इन जे करे मूं पंहिंजी औताक़ ते महफ़िल मचाइण जो सोचियो आहे ऐं तव्हांखे दावत ॾियण आयो आहियां। महफ़िल? कहिड़ी ख़ुशी जी महफ़िल आहे? बहादुर खान फ़िलहाल त का बि ख़ुशी न आहे। बसि गमन खे ख़तम करण लाइ महफ़िल पिया मचायूं। अचबो बाबा साईं, वाह जो अचबो। पर बाबा साईं। बालू बात बंद रखो। हा बाबा साईं रखियो से बात ते हथ। बहादुर खान हिन 14 जी राति महफ़िल जो प्रोग्राम रखियो आहे ऐं हीअ महफ़िल खोड़ सारियूं ख़ुशियूं खणी ईंदी ऐं उमेद आहे त तव्हां असांजे इसरार ते ज़रूरु ईंदव। हालार खान कोशिश कबी। बहादुर खान मां तव्हां वटि हली आयो आहियां, पोइ बि न ईंदव? ज़रूरु अचिबो।
कीअं बालू? तोखां मां घुरिया सकीना खे सटण जा, तोखां मां घुरिया डाइण खे डंभिण जा, इहे ॾींहं मुंहिंजा ख़ैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे। वरी जे ॿीहर हली अहिड़ी जुठी हिकिड़ी कईसेसि न त पाण ई अचे असांजे पेरनि ते किरी माफ़ियूं घुरंदी। पर ॿुध अथई वॾी डाइण तोखां घटि छा चई? हाय हाय मिड़ई भोगू कयो माई हाणे। ख़ैरा जे सिर ॾे ख़ैर हुजेड़ी जन्नत के असां ॿई ॿधी करे लॻासेसि नेरड़ा मेड़ा त पोइ असां काॾे वेंदी? ॿुध हाणे इने माई सां घणी थी आहे। हाणे आउं सम्झां थी इन मां हथ कढूसि। न जन्नत न, इन मुई सकीना डाइण मुंहिंजे रहमत खे कोहरायो। उहे ज़ख़्म हिन सीने ते ताज़ा आहिनि, अॼु बि ताज़ा आहिनि। जेसी ताईं हिन डाइण जो मां चरियनि वारो हाल न कंदमि न तेसी ताईं न बख़्शींदीसांसि मां। ॿुध न ॿियो कुझु बि कोन्हे। जेकॾहिं दिलावरी हाकिम खे चएसि न त पोइ न को ईअं कोन थींदो। थोरो सोच जन्नत, औरतुनि जे पुजेड़े में दिलावर ऐं हाकिम खान पंहिंजो पटको छो लहराईंदा? ॿुध असां जेको माई जो हशर करे आयासीं न, आउं त सम्झां थी दिलावरी हाकिम खान खे ज़रूर ॿुधायो हूंदुसि। वॾा वाका करे दाहूं कयूं हूंदुसि। अलाह पियो ख़ैर करे लाइ छा थींदो? नाड़ी जन्नत न, इहा माई आहे जो पाण खे मोतबर थी समझे पई। इहा कंहिंसां ॻाल्हि ई न कढंदई। बाक़ी हा हिकिड़ी ॻाल्हि आहे, असांजे पाछे खां बि पई छिरकंदई। तॾहिं त चवंदा आहिनि त 2 त 12 ॿधी कई त ॾिस छा हालत बाबा ॿई सुता पिया। अम्मा पोइ छा सोचियो थी? बाबा जेकॾहिं गोरियूं खावां घणो नुक़सान त न ॾींदियूं न? हाँ न, मां ॿार थोरो ई आहियां जो तोखे नुक़सान वारी गोरियूं वठी ॾींदुसि। ठीकु आहे बाबा, तूं चवें थो त मूंखे तो मथां पूरो भरोसो आहे। पाणी आणे ॾे। मां हाणे हलां थो, ख़ुदा कंदो ॿार निकाल थी वेंदो। बाबा तूं उताक ते ई रहिजां। हा मां उताक ते ई हूंदुसि। ठीकु आहे बाबा। ए पालणहार, कयो तो गुनाह जो कमु आहे, तूं माफ़ कजांइ। पंहिंजे सिर बचाइण लाइ इहो क़दम खयो आहे। जेकॾहिं ईअं न कयूं हा त ॿार पैदा थियण खां पोइ मूसा खान असांखे मारे छॾे हा, ऐं हाणे ॿार जे आसिरे में रहंदो, ऐं असांखे हितां निकिरण जो मौक़ो मिली वेंदो। छा कयां? कहिड़ो क़दम खणां? जेकर दादलीअ जो साथ ॾियां थो त मूसा खान तरफ़ां गद्दार सबुसि, ऐं जे मूसा जो साथ ॾियां थो त दादली बुज़दिल सॾींदी। हाणे वञा त काॾे वञा?
मौला तू इहो रस्तो ॾेखार जेको सिधो हुजे ऐं जंहिं रस्ते ते मां साबित कदम रहा। जिसर ॾेखार हुजे तू ही कातला तू कातला मुझे तुझी हेॾा वक्त अची वियो आहे हिसाब किताब वठण जो। अॼु तोखां घणे हिसाब किताब वठबा। माफ़ कयो मां तव्हांजी ॾोही न आहियां ॾोही मां तव्हांजी। अल्लाह अकबर। माफ़ कयो मूंखे। तौबा नऊज़ वरी अलाए हिनखे छा थियो? माफ़ कयो मूंखे। छा थियो? मां तव्हांजी ॾोही न आहियां। छा थियो? सकीना होश कर। हेरे ॾिस होश कर। हाँ तव्हां आयो? रड़ियूं त कयूं थी सॼी हवेली जगाई थी छा ॾिठी? छा वरी छा ॾिसंदी? रात ॾींहं वते थी उक्ता वज़ीफ़ा पढ़ंदी दिमाग़ त ख़राब थींदुसि न। वज़ीफ़ा? कहिड़ा वज़ीफ़ा? मूंखे ख़बर आहे जेको दिलावर खे पंहिंजे पेरनि ते झुकाइण लाइ रात ॾींहं तस्बीहूं सोरनि थी। मूंखे ख़बर आहे। हाणे हीअ मूंखे पंहिंजे पेरनि ते झुकाईंदी। इहा छोरी मुंहिंजे ख़िलाफ़ तुंहिंजा कन पई भरे तुंहिंजा। मां कन कोन थी भरियांसि या तुंहिंजो दिमाग़ ख़राब थी वियो आहे जो अध रात जो रड़ियूं करे पूरी हवेलीअ खे थी उथारी। दिलावर सुम्हे थो तूं हुनजे मथां वेही वज़ीफ़ा थी पढ़ी। छा एॾे मां सुतो पियो वेठी थी वज़ीफ़ा पढ़े? सच ॿुधाए। ॿियो वरी छा तूं निंड में हूंदो आहे तोखे काई ख़बर न हूंदी आहे। तो मथां वेही वज़ीफ़ा थी शुरू करे। अॼु ॾेखारी आई अथसि त दाहूं थी करे। तूं पाण ॿुधियूं हूंदियूं इहे दाहूं। जेकॾहिं मां ॻाल्हि कयां त तोखे मुंहिंजे मथां एतबार ई न अची हा। अल्लाह अकबर हिन सां त सुम्हण ई जाइज़ न आहे। धूड़ पाए ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। चुप चवे थो ख़बरदार जो ॻाल्हायो थी ऐं साॾी कयो थी असांखे पोयां। हलिया हिकु तरफ़ मां आहियां ॿिए तरफ़ हिनजी छोरी। ख़ुदा हिननि सां पुॼंदो हिननि सां। अम्मा अल्लाह भलाई कई असां हाणे पंहिंजे मक़सद में कामयाब थी वियासीं। जी बाबा। पर इहो राज़ रहे मूसा खान इंतज़ार करे करे थकिजी पवंदो ऐं जे ॻाल्हि खुलंदी त असां ॿियो को कूड़ ठाहे वठंदासीं। ठीकु आहे बाबा तूं बेफ़िक्र थी हली उतार ते वेह। जेकॾहिं तोखे हिते कंहिं बि ॾिसी वरितो त उन्हनि खे शक थी पवंदो। ठीकु आहे अम्मा। छा थियो आहे दादी? बसि थोरो बुखार थी पियो अथसि। बुखार? पर बुत त थधो लॻो पियो अथसि। सॼी राति बुखार हो गोरियूं खाधियूं। हींअर बुखार त कोन्हे बाक़ी बुत सॼो साणो लॻो पियो। एॾो बुखार हुई त पोइ तूं असां सां ॻाल्हि छो न कई? मां तव्हांजो आराम फिटाइण न पई चाहियां। चवी पाण में इख़्तिलाफ़ छो न हुजनि पर रहणो त हिक ई घर में आहे न। पोइ जेकॾहिं हिक ई घर में रही करे जे हिक ॿिए जे कमी न आहियूंसीं त पोइ इंसान कीअं सॾिबियूंसीं? अम्मा माई वॾी आई थी ख़िदमत करण लाइ। मां हाणे हलां थो ताक़त। जी बाबा। हा तव्हां बेफ़िक्र थी वञो। कंहिं बि शइ जी दादली खे ज़रूरत पई त मां दादली सां गॾु आहियां। हा बाबा। ठीकु आहे अम्मा अल्लाह भलाई कंदो। मां हाणे हलां थो।